अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काजी में बलिकार आवाएं यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, नैब जो जेको खेल हुयो त PDM सरकार ॾंद भॻा हुया, पोइ बंदियाल साहब वरी ॾंद बहाल करे विया, वरी पोइ अपील में हली वई, पोइ ख़ान साहब बि जेको आहे हुते प्रेज़ेंट थींदा रहिया, पोइ इहो वीडियो हिकिड़ी तस्वीर बि आउट थी जंहिं वरी ॾाढो वावेला बि क्रिएट कयो हुयो ख़ान साहब जी जेका हियरिंग जे दौरान, नैब जी हियरिंग जे दौरान। पोइ तासुर इहो ई हो त ज़ाहिर वापसि जेको आहे इहे PDM जेका गवर्नमेंट जी कानून साज़ी थियल हुई, अमेंडमेंट्स आहिनि, उहे बहाल थींदियूं। पोइ उहे बहाल थी वियूं अॼु, ऐं जजमेंट ॾाढी इंट्रस्टिंग हुई, काफ़ी सियासी ॻाल्हियूं बि कयूं हुयूं हुन में। जी, जजमेंट अची वियो। 5 जज साहिबान इतफ़ाक़ राय सां चयो त इमरान ख़ान जी जेका दरख़्वास्त हुई उन तरमीमनि जे ख़िलाफ़ु उहो बदनीयती ते ॿधल हुई, तंहिंजे करे हू रद्द थी वियूं। ठीकु थी वियो। पोइ उन्हनि पंहिंजे अॻूणे चीफ जस्टिस बंदियाल साहब ते बि तनक़ीद थी आहे उन फ़ैसिले में, ऐं मुशर्रफ साहब ते बि थी आहे। चलो इहो थी वियो। पोइ इन सां इमरान ख़ान खे ॿिनि केसिस में फ़ाइदो थी वेंदो। ज़ाहिर आहे अगरि हुनमें कानून त हाणे इहो अची वियो त भई काबीना अगरि फ़ैसिलो करे थी त उनखे नैब नथी क्वेश्चन करे सघे, त उहो 190 मिलियन पाउंड वारो जेको इमरान ख़ान ते केस आहे उहो त काबीना जो फ़ैसिलो आहे। चलो इहो त ठीकु आहे, लेकिन असुलु मुद्दो किथे वियो? नैब छो ठही हुई? नैब खां अॻु, मुशर्रफ खां अॻु जेको नवाज़ शरीफ़ साहब ठाही हुई, छा लाइ ठाही हुई? अकाउंटेबिलिटी ब्यूरो, हू बि नैब टाइप शइ हो, अलाए छा एहतसाब ब्यूरो, जंहिंमें सैफ़ुर रहमान हूंदो हुनजो चङो मुड़ुसु। इहे सभु इदारा ठहिया छो हुआ? नैब उनजी कंटिन्यूटी आहे न। पोइ हुनमें पहिरीं ॾंद हूंदा त 90 ॾींहंनि ताईं बंदि करे छॾींदा, पोइ ॾंद टोड़े छॾिया शहबाज शरीफ़ हुकूमत। ठीकु आहे, पोइ ॾंदनि वारी नैब कहिड़ो करप्शन ख़तमु करे वरिती, बिना ॾंदनि वारी कहिड़ी ख़तमु करे वरिती? करप्शन अॼु बि सॼे मुल्क में ऑर्डर ऑफ द डे आहे। मतिलबु करप्शन खां सवाइ तव्हांजो कमु नथो थी सघे। फैक्ट आहे। त पोइ असां वटि एंटी करप्शन खाता बि ज़माने खां सूबनि में मौजूदु आहिनि। नैब मुख़्तलिफ़ नालनि में पहिरीं बि कमु कंदी रही, आईंदा बि कंदी रहंदी। पोइ हिन में हीअ तरमीम थी वई, हू तरमीम थी वई, हुन सां कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो? हिकिड़ा कानूनी नुक़्ता आहिनि। को बि इहो सुवाल त नथो उभारे त नैब में तरमीम या नो तरमीम, नैब जी पहिरीं छा कारकर्दगी हुई, अॼु छा कारकर्दगी आहे। ॾिसो, कुझु शयूं हूंदियूं आहिनि, काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि यासिर साहब, जेके तव्हां सरकारी अंगनि अखरनि सां ब्रीफिंग ॾियण सां नथा माण्हुनि खे क़ाइल करे सघो। मिसाल, अंगनि अखरनि सां सरकार चए थी त महांगाई घटिजी वई आहे। जी हा, मतिलबु तव्हां हिकिड़े बिन्हे सादे माण्हू खे अंगूठा छाप, जंहिंजो मईशियत, इकनॉमिक्स ऐं हिन सां को तालुक़ु न हुजे, उन खां वञी पुछोसि भाऊ महांगाई घटिजी वई आहे? हू चवंदो न, सुबुह जो त साॻी महांगी शयूं मां वठी आयो घर। हिकिड़ी हाउस वाइफ खां पुछी वठो, त तव्हांजा अंग अखर हिकिड़े पासे, ईअं ई तव्हांजा अंग अखर हिकिड़े पासे। अगरि अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, हू माण्हू ख़ल्क़ ख़ुदा ॿुधाए थी त साईं अमन अमान ठीकु आहे या अमन अमान ख़राबु आहे। इहो सरकार जे चवण ते को यकीन नथो करे। ईअं ई करप्शन हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जेको माण्हुनि खे ख़बर आहे त वेंदे सिंध में, त वेंदे तव्हांखे 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर में अगरि नंबर खपनि त उन लाइ बि करप्शन आहे। त तव्हां कुझु बि चवंदा रहो, तव्हां कहिड़ा बि इदारा ठाहे छॾियो, अगरि आहे भले कहिड़ा बि अंग अखर नैब अची ॾिए, असां हीअं करे छॾियो एंटी करप्शन खातो चए असां हेतिरी करप्शन घटि करे थी कई हूंदी। तव्हां ट्रेजरी, असांजो जेको हूंदो आहे फाइनेंस डिपार्टमेंट, ट्रेजरी, हितां तव्हां सवाइ पघारनि जो जेको बिल वञे थो, उनखां सवाइ तव्हां फाइनेंस मां, ट्रेजरी मां चेक कढाए त ॾेखारियो बिना कमीशन जे। सो जिथां पैसा रिलीज़ थींदा आहिनि, यानी पहिरीं त अगरि तव्हांजो कंहिं इदारे में कमु आहे, तव्हां को ठेको वरितो, को कमु करायो, हीअ थियो हू थियो, या कंहिं बि हिसाब सां तव्हांखे सरकार खे पैसा ॾियणा आहिनि, पहिरीं त उते पैसा ॾियो त इवन तव्हांजो मेडिकल बिल सरकारी मुलाज़िमनि जो, तव्हां पैसा ॾियो त तव्हांजो बिल मंज़ूरु थींदो, पोइ उते वञी पैसा ॾियो। सो करप्शन बि तव्हां कहिड़ा ई अंग अखर ॾींदा रहो, कहिड़ो ई नैब ठाहे छॾियो, सॼे ख़ल्क़ ख़ुदा खे ख़बर आहे त करप्शन आहे या न आहे, ऐं ईअं ख़तम बि कोन थींदी। हा, कॉलर सां गुलाम हैदर कासकली, नवाब शाह जी। कासकली साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
साईं काई साहब खे असांजो सलाम। यासर साहब तव्हांखे सलाम। गुलाम इधर नवाज़ शाह मां ॻाल्हायां थो साईं। सो असां तव्हांखे इहो हिकिड़ो रिक्वेस्ट कंदासीं साईं जन खे त साईं इहा नज़रदानी करनि त जेको आहे साईं असांखे बोर्ड जा पैसा जेके पहिरीं बोर्ड थी उनजा नाला अञा ताईं असांजा कोन आया आहिनि। सॼी दुनिया खे मिलनि था, असां ग़रीबनि खे कोन था मिलनि। हिकु बेरोज़गारी आहे, ॿियो त महांगाई जो वॾो दौर लॻो पियो आहे साईं। ही पंहिंजे विढ़ण में पूरा लॻा पिया आहिनि जेके वॾा वॾा सियासतदान आहिनि। हे सिर्फ़ु हिन खे आवाम जी का बि तरक़ी कोन्हे सम्झनि। हे सिर्फ़ु पंहिंजे हिन में चवंदा असांजा मुफ़ाद पूरा थियनि, आवाम भली मरे त मरे। इन जे लाइ असां साईं खे अर्ज़ु कंदासीं त इन जे मथां रोशनी विझो। साईं जे कहिड़ा पैसा आहिनि? बोर्ड जा? हा, बोर्ड वारा, बोर्ड मुतासिरीन जा। साईं जिन्हनि तव्हां चओ था ॿियनि खे मिलनि था, असां ग़रीबनि खे नथा मिलनि, उहो जिन्हनि खे मिलंदा हूंदासीं उहो बि बिना ॾेती लेती जो कोन मिलंदा हूंदा। मूं हींअर थोरी देरि पहिरीं अर्ज़ु कयो त हर शइ कनेक्टेड आहे, हर शइ कनेक्टेड आहे सिस्टम सां। हू चवंदा आहिनि त सही असां छा मिटी खाऊं छा? अजीब आर्ग्यूमेंट हूंदा आहे। तव्हां सरकारी सेक्रेटरीट में हलिया वञो, किथे हलिया वञो, उते चइजो बाबा हीउ त जाइज़ कमु आहे। हूंदो सही जाइज़ बाबा, हीउ त हिकिड़े माण्हू ऑपरेशन करायो आहे, उनजो बिल आहे, हूंदो सही। पोइ असां मिठी खाऊं छा? असीं पोस्ट ते वेठा आहियूं, असां मथियनि खे बि ॾियणो आहे। तव्हां सेल सर्टिफिकेट कढाइण वञो, सिंपल खातो चेंज कराइण वञो, हू चवंदा अड़ी हल 5 करोड़ रुपए जी प्रॉपर्टी, 1 करोड़ रुपए जी प्रॉपर्टी आहे। पोइ साईं मुंहिंजा 5 लख रुपया त ठहनि था। बाबा तुंहिंजे पीउ जा ठहनि था छाजे लाइ ठहनि था? हुनजे त पीउ जी मिल्कियत आहे जेको पंहिंजे खाते कराए थो या ख़रीद कई अथसि। तुंहिंजा पैसा कीअं ठहिया हुन में? सो जीअं हुनजे पीउ जी मिल्कियत आहे, हीअ सम्झनि था त हिननि जो बि को हुन में मतिलबु विरासत में पैसा अचनि था। सो करप्शन ख़ासि अली साहिबु इहो ई मसइलो आहे। बाक़ी हाणे अर्ज़ु रखी सघूं था तव्हांजे पारां साईं, ॾिसो तव्हांजा बोर्ड मुतासिरीन जा अगरि पैसा आयल आहिनि त तव्हांखे ॾेई छॾीनि। अच्छा, हिकु ईअं नंढी ॻाल्हि थी अचे, इहा ई त आहे न इशू त पंहिंजे मुफ़ाद, जीअं साईं ॻाल्हि कई पंहिंजे मुफ़ादनि जे ई चकर में पोइ नंढड़े खां नंढिड़ो इशू हुजे की खणी वॾे खां वॾो इशू हुजे, सभई कॉम्प्रोमाइज़। ख़ासि अली साहिबु ॻाल्हि करे थो पंहिंजे मुफ़ादनि लाइ, सही। पोइ जेके वोट ॾियो था ख़ासि अली साहिबु, उहो पंहिंजे मुफ़ाद में ॾियो था। माण्हू बि त पंहिंजो मुफ़ाद सम्झनि नथा न। ऐं नथो चवां त बिल्कुलु हिकिड़ी फेयर इलेक्शन थिए थी, पर जेतिरा बि माण्हू वोट ॾियणु वञनि था, उन्हनि जी घणाई जेका आहे हिकिड़ा नंढड़ा मख़सूस मुफ़ाद हुजनि था। 5000 रुपया खीसे मिली आहे, साईं वरी पंहिंजी बिरादरी जो आहे, साईं वरी पंहिंजो आहे, मारींदो त छां में उछलाईंदो, त लंघी आयो, मूंखे जेको आहे हीअ आसरो आहे त मुंहिंजे पुट खे नौकिरी ॾियारींदो। नंढड़ा मुफ़ाद आहिनि। असां छा वॾनि मुफ़ादनि लाइ वोट ॾींदा आहियूं छा? त मुफ़ाद जी ॻाल्हि इहा आहे त रुॻो उन्हनि खे मयार न ॾिजे ख़ासि अली साहिबु। तव्हां चओ था त हू हर को पंहिंजे मुफ़ाद में लॻो पियो आहे। जेको असीं वोट इलेक्शन वारे ॾींहुं ते असीं बि पंहिंजो इज्तिमाही मुफ़ाद त ॾिसंदा कोन आहियूं। असीं पंहिंजो ज़ाती मुफ़ाद नंढड़ो घिटी पाड़ो इहो ॾिसंदा आहियूं, हिन खां अॻिते वञूं उहो बि घटि ॾिसंदा आहियूं। अच्छा, ॾाढो नंढी ॻाल्हि हुई जंहिं ऑर्डिनेंस पास थिए थो, ठीकु आहे, ऑर्डिनेंस थो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अचे थो, महसूसु थिए थो ख़ान साहब खे रिआयत मिली सघे थी, या जीअं गौर ख़ान साहब चयो बि त 2 केसिस हिन वक़्तु तोशाखाना 2 ऐं अलकादिर ट्रस्ट ॿई जेके आहिनि ख़ारिज थियणु खपनि। पोइ उन ॾींहं ते ई ख़ान साहब वरी धमकी बि ॾियनि था DG नेम खे, निकितुमि त हा ॾिसो न साईं, उहो त अलाए छा थियो आहे, अलाए अंदरि छा थियो आहे त उनखे ख़ान साहब ज़ाहिर फ्रस्ट्रेशन त थींदी हूंदी न, त भई घरवारी खे बि तव्हां बंदि करे वेठा आहियो, कावड़ त ईंदी हूंदी ख़ान साहब खे। चए थो तोखे बि ॾिसी वठंदुसि, उहो जेको जांच ऑफिसर तोखे ॾिसंदुसि, तुंहिंजे चेयरमैन खे बि ॾिसी वठंदुसि। ॿाहिरि निकिरंदो पोइ वरी पाण ई वज़ाहत पियो करे, ॾिसी छा वठंदुसि, अदालत में त ख़ान साहब खे घुरिजे त हितां ई ॾिसी वठे, अदालत में त केस त हितां बि करे सघे थो। ॿाहिरि निकिरी छा ॾिसंदो? उहो त थ्रू लॉयर्स कंहिंजे बि थ्रू तव्हांजो केस त थी सघे थो, उहो को मसइलो न आहे, बसि ॿाहिरि निकिरी वटि थोरो हूंदो आहे इन करे अॻिते पंहिंजी सरकार जूं। ख़ान साहब खे हीअ ॾिसी वठंदसि वारी ॻाल्हि जेका आहे, इहो माज़ी में बि हिकिड़ो दफ़ो चयईं जॾहिं नवाज़ शरीफ़, जनरल बाजवा ऐं कुझु असांजे मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे माण्हुनि जा नाला खणी पाकिस्तान आओ तो जॾहिं चयो पाकिस्तान आओ तो देखूंगा तनक़ीद कई, त मूंखे यादि आहे ख़ान साहब जेको आहे प्राइम मिनिस्टर तौरु TV ते हीअं करे चयो देख लूंगा तुम्हें, तो वो नवाज शरीफ को तो नहीं देख सका खान साहब, उन्होंने ही खान साहब को देख लिया, वो आया तो ही जेल में हलिया विया। सो साईं केरु कंहिंखे ॾिसे थो?
वो आया त हे जेल में रहिया हुआ। अच्छा, सरकार जूं प्लानिंग छा, मतिलबु सवाल प्लानिंग छा नज़र अचे थी भई कानून साज़ी लाइ कनि था पिया, इजलास वरी कैंसिल था थी वञनि, मौलाना फज़लुर रहमान साहब जो पहिरां बयान कुझु था अचनि, बाद में बयान चेंज था थियनि, वरी अॼु ज़राइनि वटां ख़बरूं था रहनि त मौलाना फज़लुर रहमान साहब खे इनकार न कयो आहे गवर्नमेंट में शामिलु थियण लाइ। पोइ अगरि छा मतिलबु मौलाना फज़लुर रहमान खे शामिलु करे पोइ कानून साज़ी करण जी प्लानिंग आहे? ॾिसो, मौलाना फज़लुर रहमान वटि 8 सीटूं कुल, हा, उन सां को नंबर गेम में तो को वॾो फ़ाइदो न आहे, तो को फ़र्क़ु नथो को पए। वॾो फ़ाइदो न आहे। JUI वटि को 8 सीटूं आहिनि, बशमूल साईं जी पंहिंजी मौलाना फज़लुर रहमान साहब जी, संदसि पुट खे जी री इलेक्शन ऐं हुनजी कोशिशि थिए पई उतां मतां को हिकिड़ी सीट वधी वञे, पर फ़िलहाल त 8 सीटूं आहिनि। हाणे केरु चए थो त मौलाना साहब खे 2 मिनिस्ट्रियूं ऑफर थियूं आहिनि, ॿ सेनेटरशिप्स ऑफर थियूं आहिनि, त 2 सेनेटरी सीटूं JUI खे ॾिबियूं, ऐं शायदि बलूचिस्तान में कुझु हिसोपति वज़ारतनि में मिलंदो। अगरि तव्हां JUI जी टोटल स्ट्रेंथ ॾिसो, पार्लिमानी स्ट्रेंथ ॾिसो, त हीअ त तमामु ज़बरदस्त पैकेज आहे मौलाना लाइ। त 2 वज़ारतूं वफ़ाक़ी, 2 सेनेटरशिप्स, 3-4 वज़ारतूं या 2 वज़ारतूं, 3 खनि वज़ारतूं बलूचिस्तान में, या हिकिड़ो को गवर्नर बि मिसाल, जी हा, KPVP में जी हा, मिसाल। त जेतिरी मौलाना साहब जी पार्लिमानी सघ आहे, KP में त ख़ासि उन्हनि जी को आहे ई कोन, हू खटिया आहिनि थोरो घणो बलूचिस्तान मां ऐं हितां हुतां, सिंध पंजाब मां त कोई सीट आहे कोन मौलाना साहब जी, त उन हिसाब सां त तमामु घणो ऑफर आहे JUI खे। ऐं JUI खे ज़ाहिर आहे उन्हनि जी पार्लिमानी सघ जे करे ऑफर न आहे, उन्हनि जी जेका ॿी सघ आहे रोडनि वारी, उन जे करे हुननि खे ऑफर थिए पई। त मुंहिंजे ख़्याल आहे JUI एक्सेप्ट करे वठंदी। पहिरीं पाण सोचियो पिए त मौलाना साहब थोरो वॾे कानवास ते खेॾे पियो, ऐं हू हिकिड़े डिघे मुदे में शयुनि खे ॾिसे पियो ऐं करणु चाहे थो, छाकाणि त मौलाना साहब जी फ्रस्ट्रेशन या नाराज़गी इहा हुई त भई PDM जो सरबराह आऊं हुअसि, इमरान ख़ान ऐं बाजवा इस्टेब्लिशमेंट सां मुंहुं मुहाॾो अटकायो, मूंखे इग्नोर कयो वियो जॾहिं त तव्हां नवाज़ लीग खे वफ़ाक़ी हुकूमत बि ॾिनी ऐं पंजाब हुकूमत बि ॾिनी, तव्हां पीपल्स पार्टी खे सिंध हुकूमत बि ॾिनी ऐं सदारत बि ॾिनी, त त मूंखे तव्हां घटि में घटि इलेक्शन में KP हुकूमत त ॾियो आहे न। कीअं मिले, ॾुखियो आहे। जीअं तव्हां कमाल था कयो, जीअं तव्हां नवाज़ लीग खे ॾिनी पंजाब, यार ॾिसो न, हाणे ईअं न कयो। हाणे जॾहिं फॉर्म 47 वॾा वरी करणा पिया न, जेको बि कयो उहो तव्हां KP में बि करे ॾियो आहे मौलाना साहब खे, छो न करे ॾिनो? इहे त ॾिसो ज़ाती आहे न यासिर साहब। हाणे तव्हां जॾहिं तव्हां नवाज़ लीग खे करे ॾेई सघो था, जी हा, माना हू तव्हांखे वधीक वेझा आहिनि, त मौलाना साहब जी नाराज़गी त फितरी हुई। पर पोइ सोचियूं त हाणे हलणी त इहा सिस्टम आहे, ऐं PTI सां त हाणे ज़ाहिर अगरि इतिहाद थिए बि आहे त इहा फितरी इतिहाद न हो, छाकाणि त मौलाना साहब जी बि बेस आहे KP, ऐं KP में इमरान जी त फ़िलहालु तूती बोले थी जेके चइबो आहे, त छो हरू भरू, ऐं ज़ाहिर थोरी सख़्तियूं बि आहिनि, ॿियूं टियूं ज़ाहिर माण्हू जा मसाइल हूंदा आहिनि, पार्टी हलाइणी हूंदी आहे, 4 कम करणा हूंदा आहिनि, फंड्स हूंदा आहिनि, हीअ हूंदा आहिनि, हू हूंदा आहिनि, खोड़ हिकिड़ी पार्टी हलाइण जा त खोड़ लवाज़मात आहिनि। त कंहिं मौलाना साहब खे सलाह ॾिनी हूंदी त हरू भरू छो पाण PTI जे चकर में, पहिरीं PTI जे चकर में 2 साल पाण तकलीफ़ूं सठियूं, हाणे वरी साल गुज़री, 6 महीना गुज़री विया आहिनि, हुकूमत वटि थोरो साह पटिजे वरी, त मुंहिंजे ख़्याल में मौलाना साहब मञी वठंदो। पहिरीं मूं सम्झो त न मञंदो, छाकाणि त डिघी गेम में वञे पियो, हाणे माना, पर हाणे मुंहिंजे ख़्याल त ठीकु थी वियो आहे। कॉलर सां अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। सर, असांजो अली क़ारी साहब खां सुवालु आहे त राना सना लाइ 2 ॾींहं पहिरियां बयानु ॾिनो त बलूचिस्तान वारा जेके माण्हू नाराज़ आहिनि या उन्हनि जा जेके तहफ़ुज़ात आहिनि या जेको उन्हनि खे दर्द दुख आहे दिलि में, त उहो असांखे ॿुधाइनि त पोइ असां इस्टेब्लिशमेंट सरकारी क़ुवतनि खे असां कन्विंस बि कंदासीं, तव्हांजा मसइला बि हल कंदासीं। मुंहिंजो सुवालु इहो आहे त वज़ीर आज़म बि नवाज़ लीग जो प्रेसिडेंट पीपल्स पार्टीअ जो, पंजाब गवर्नमेंट हिननि जे हवाले, सिंध गवर्नमेंट हिननि जे हवाले, गवर्नर हिननि जा त फ़ैसिलो अवाम जेको वोट ॾिनो आहे उहो त ॾिनो अथव हिननि खे 45 फार्म वारनि खे, त हे पंहिंजो फ़ैसिलो पाण कनि न। इहो कीअं था चवनि त असांखे ॿुधायो, असां अॻिते ॿुधाईंदासीं, पोइ त हिन जे माना का शइ हथ में आहे ई न, त पोइ बाक़ी हिन जे कमु करण जो कहिड़ो फ़ाइदो? इन जे बारे में अली क़ारी साहब कुझु ॻाल्हाए त बहितर।
ठीकु आहे साईं। मे बि कॉलन अख्तर मैसर पीरकोट मां। जी मैसर साहब छा चवणु चाहींदा? साईं खान साहब खां सवाल हुयो त अॼु खान साहब जी प्रेस रिलीज़ आई आहे त जनरल फैज़ जी ट्रायल जनरल बाजवा खां सवाइ जनरल फैज़ जो ट्रायल करणु बदनीयतीअ ते बुनियाद माना करिणो आहे त जनरल बाजवा खे जो बि ट्रायल कयो। त इहा ॻाल्हि खान साहब हाणे जॾहिं अंदरि आहे क़ैद आहे ऐं जनरल बाजवा जे लाइ खान साहब खे उन वक़्तु बि ख़बर पइजी वई त जनरल बाजवा मुंहिंजे छुरे पुठियां में छुरो हणी चुको आहे जॾहिं अञा प्राइम मिनिस्टर हुयो। हिनखे 15-20 महीनो खनि हुयो ऐं थोरी ईअं ख़बर हली बि हुई त आर्मी चीफ खे हटाइण जे लाइ, पर वरी हर जेको आहे अचनि पिया प्रेस रिलीज़ त बाबा असां आर्मी चीफ खे नथा हटायूं। इहो तजुर्बो नवाज़ शरीफ़ बि करे ॾिठो त परवेज़ मुशर्रफ हटाई त हुनजो छा असरु थियो ज़ाहिर आहे उन मां। पर हाणे जेकॾहिं मुस्तक़बिल में इमरान खान हलो ठीकु आहे जेकॾहिं अची बि वञे त प्राइम मिनिस्टर थी बि थो त छा एतिरो ताक़तवर हूंदो जो पाण जनरल बाजवा जो ट्रायल करे सघे? ठीकु आहे साईं। साईं पहिरीं अकील साहब चयो त बलूचिस्तान जे मामला धणियुनि खे पाण ख़बर न आहिनि जो चवनि था त असांखे ॿुधायो त असीं इहो चवणु पिया चाहियूं। साईं ॾिसो न नाराज़गी बलोचनि जी कई दफ़े पाण डिस्कस कयो आहे, पर मिसाल ताज़ो इवेंट जेको असांखे वाज़े हिकिड़ो ऐलान थियो सॼे मुल्क में पराॾो उहो पंहिंजो मेंगल साहब अख्तर मेंगल साहब इस्तीफ़ा ॾिनी। हुनखे परचाइण जी कोशिशि कयूं पर उहो पर्ची इन करे न सघियो छाकाणि त हू उनखे छा चई परचाई सरेदस जेको इन करे राति जो हू दुबई बि हलियो आहे जेको अॼु अख़बारनि में आयो आहे त हू हिते आहे ई कोन जो उनखे परचाइण जी कोशिशि ई न थिए। माना हू मायूस वक़्ती तौर ते आहे न। ऐं हू जेको बयानु कल्ह बि ॾिनई शायदि अलाए किथे कंहिंसां ॻाल्हाईंदे चयो अथसि जेको मूं अख़बारनि में पढ़ियो त भई हाणे भले वञी जेके जबलनि में वेठा आहिनि यानी जेके मिलिटेंट्स आहिनि वञी उन्हनि सां ॻाल्हायो, असां सां ॻाल्हाइण जहिड़ा त असीं रहिया कोन आहियूं, पाण छा ॻाल्हायूं? हा इंटरव्यू में चई असां त मायूस थी विया आहियूं, हाणे जेके वेठा अथव जबल में उन्हनि सां ॻाल्हायो। हाणे ज़ाहिर उन्हनि सां त उन्हनि खे त असीं चऊं था ज़ाहिर दहशतगर्दी कनि था त दहशतगर्दनि सां त न ॻाल्हाईंदी सरकार, त माना तव्हां ॻाल्हियुनि जो रस्तो ई बंदि करे छॾियो। तव्हां हुन अख्तर मेंगल इहो बि चयो त हू सीमी बलोच ऐं डॉक्टर महारंग बलोच साहिबा जेके आहिनि ॿई मोहतरमाऊं तव्हां हुननि सां नथा ॻाल्हायो, हू एहतिजाज करणु अचनि था, तव्हां हुननि खे लठियूं हणो था। त ॻाल्हि सही आहे अकील साहिब जी त इहो केरु राणा सनाउल्ला खे इहो राज़ आहे केरु वञी ॿुधाए त कंहिंसां ॻाल्हाइणो आहे। अख्तर मेंगल नाराज़ थिए थो त तव्हां सभु वञी डोड़ूं पायो था त हिनखे परचाइण जी, मतिलबु जे ऐलान करे थो नाराज़ त अॻु में ई हो। हुनजी तव्हां तकरीरूं हलणु नथा ॾियो, नेशनल असेंबली में हुनखे ॻाल्हाइणु नथा ॾियो। हुनजे चोतरफ़ माण्हू ज़ाहिर उते गुम थींदा हूंदा, हाणे उहो त अलॻि कहाणी हूंदी जेको लोकल हुन सां बलूचिस्तान में हशर हूंदो हुन सां हुनजे सपोर्टर्स खे, त ज़ाहिर हेठां प्रेशर ईंदो हूंदो न। साईं सियासतदान आहिनि त भई तव्हां कहिड़ी सियासत पिया कयो, त पोइ हुन सोचियो हूंदो त हिन खां अहिड़ी सियासत खां पकोड़ा न बि विकिणजनि त घटि में घटि किनारा कशी कजे। कॉलर वठी वठो अली जान हैदराबाद मां। जी अली साहब छा चवणु चाहींदा? हा जी, आउं अली साहब जो तजुर्बो ॿुधां पियो अख्तर मेंगल जी पॉलिटिक्स ते ऐं बलूचिस्तान जी पॉलिटिक्स ते। अली साहब ॾाढो डिटेल में कया ऐं अली साहब पाण बि सियासत में पंहिंजो जेको आहे उहो आज़माए चुका आहिनि, त अली साहब मच बेटर, ही नोज़ मच बेटर। पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त गुज़िरियल ॾींहुं DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई, तोड़े जो अव्हांखे बख़ूबी आगाह हूंदो त हिननि अनाउंस कयो हो त इहे सियासत में न्यूट्रल रहंदा, पर गुज़िरियल प्रेस कॉन्फ्रेंस में हुननि इन्फ्लेशन ते बि ॻाल्हायो, हुननि मईशत ते बि ॻाल्हायो। एनीवेज ऐं पर हिकिड़ो जेको अहम सुवाल जेको प्रेस कॉन्फ्रेंस में अहम ॻाल्हि हुई, जेको हिकु जर्नलिस्ट जो सुवाल हुयो ऐं पोइ वरी DGISPR चयो बि त फैज़ वारे मामले में अगरि कोई उहिदो ऐं हैसियत अगरि कोई हूंदो त उहिदो ऐं हैसियत उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। त इहो अली साहब खां सुवाल इहो हूंदो त छा इहो ट्विस्ट न आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको बाजवा जे भाउ जी PIA मां जेका बरतरफ़ी थी आहे त इहो जेको उहिदो हो इहो ट्विस्ट न हो त हैसियत त चले नियाज़ी साहब जे में बि हुजे, पर उहिदो वारो जेको हो उहो बाजवा ॾे इशारो त न हो। जी ठीकु साईं।
साईं महसिर साहिबु चयो त इमरान खे अॻुवाट ई ख़बर पइजी वियसि। बिल्कुलु इमरान खे जॾहिं हू चाहे पियो त ख़ान साहिब जी बि नंढड़ी फरमाइश हुई त हू चाहे पियो त जनरल फैज़ हमीद एज अ DGI कंटिन्यू करे, DGI कंटिन्यू बि करे, पर नेक्स्ट चीफ हू थिए, पोइ हुन लाइ कोशिशि थी। पर हुन लाइ ज़रूरी हूंदो आहे आर्मी जो जेको पंहिंजो आहे स्ट्रक्चर, त हुन लाइ हुनखे को कोर संभालणी हूंदी आहे। हुन महिल ताईं हुनखां कोर न संभाली हुई, साल खनि हुनखे कोर में शायदि संभालणी हूंदी आहे। तंहिंजे करे पोइ हुनखे शायदि DG पेशावर कयो वियो या कोर कमांडर पेशावर, हा सॉरी DG ने कोर कमांडर। त हाणे ख़ान साहिबु चाहे पियो त DGI बि रहे ऐं नेक्स्ट चीफ बि थी वञे। त पोइ जेको बि थियो, हाणे हू त हिननि जे हाणे त को राज़ न आहिनि, इहे ॻाल्हियूं सभिनी खे ई ख़बर हूंदियूं। त नाराज़गी त उते ई शुरू थी वई। ऐं ज़ाहिर आहे जेके असां वटि जेको मामिलो थींदो आहे एजेंसीज़ जी गेम में जेको थींदो आहे, त जेका इंटेलिजेंस ब्यूरो आहे उहो किथे न किथे सिविलियन प्राइम मिनिस्टर खे हू जेको आहे कुझु अलॻि बि ख़बरूं ॿुधाईंदी आहे। हाणे उहे हिन पाण नथा पऊं हिननि ॻाल्हियुनि में। त ख़ान खे ख़बर त हुई त थिए, मतिलबु अंदाज़ो त थी रहियो हूंदो, पर हू शायदि सम्झी रहियो हूंदो त बाजवा साहिबु एतिरो अॻिते न वेंदो। पर ज़ाहिर आहे इहो त थींदो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त सुभाणे जेको आहे उहो अगरि प्राइम मिनिस्टर थी बि वञे थो इमरान ख़ान, त छा हू जनरल बाजवा जो ट्रायल करे सघंदो? सही, इहो ॾुखियो आहे। पर ऐं हिन खे हुन वक़्त जा हालात ॾिसो त ख़ान अगरि प्राइम मिनिस्टर थिए थो, कहिड़ी सूरत में थिए थो, कहिड़ी सूरत में थिए थो बेसिकली। छा हू प्राइम मिनिस्टर पंहिंजे ज़ोर बाज़ू ते थिए थो, पोइ त सूरत ॾाढी या कॉम्प्रोमाइज़ थियनि था? मिसाल मोहतरमा, अच्छा कॾहिं कॾहिं विच में बि ॻाल्हि थींदी आहे। जीअं ज़ियाउल जी मरण खां पोइ जहाज़ जेको थियुसि असैसिनेशन खां पोइ, असैसिनेशन चऊं एक्सीडेंट चऊं छा बि थियो हो, त मोहतरमा खे ठाहिणो त हो प्राइम मिनिस्टर, लेकिन पूरी शर्तनि शुरूतनि सां ठाहियो वियो ऐं मोहतरमा उहे एक्सेप्ट कयूं शर्तूं। कैबिनेट जा माण्हू रखिया विया, साहिबज़ादा याकूब, ग़ुलाम इसाक़ ख़ान, सिंध में गवर्नर महमूद हारून, इहे सभु शर्त पैकेज में किसो हो। जनरल असलम बेग सां जेके टॉक्स थिया, ऐं नसीरुल्लाह बाबर जेको पीपल्स पार्टी जो हो, रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल, उन टियाकड़ी कई। त हाणे मूंखे ख़बर नाहे त जीअं तव्हां चओ था त अगरि सुभाणे फ़िलहाल त ख़ान चए थो त भई मर जाऊंगा काल कोठड़ी में लेकिन ग़ुलामी क़बूल नहीं करूँगा, त फ़िलहाल त वरी हू मर जाऊंगा ग़ुलामी क़बूल नहीं करूँगा वारी ॿोली आहे। ख़ुदा ख़ैर करे। ऐं अगरि हुनजी बाक़ी अली जान साहिबु, मूं कल्ह तमामु तफ़सील सां DG ISPR जी ब्रीफिंग ते बि कल्ह शायदि साईं शो न ॾिसी सघिया हूंदा अली जान साहिबु। मूं सभिनी शयुनि ते पंहिंजे जेको नाक़स अक़ल आहे उन ते तबसरो कयो, पर मुख़्तसर ई आहे त जेको सवाल जो तव्हां इशारो ॾियो पिया, उहो सवाल इहो ई थियो त भई अगरि जनरल फैज़ हमीद सां त उन ते DG ISPR इहो चयो त किसी बि उहिदे, जीअं तव्हां बि ॿुधायो पिया, अगरि इन्वॉल्व होंगे तो लॉ विल टेक इट्स कोर्स, कानून पंहिंजो रस्तो ठाहींदो ऐं कंहिंखे बि न छॾे वेंदो। हाणे उन मां मुराद तव्हां अॻूणो आर्मी चीफ बि वठी सघो था, पर अॻूणो वज़ीर आज़म बि वठी सघो था। मुंहिंजे ख़्याल में सवाल कंदड़ जो इशारो इमरान ख़ान ॾियो, फैज़ हमीद ऐं इमरान जा कनेक्शन्स, त मुंहिंजो ख़्याल आहे त ही आला उहिदो जेको हो, मुंहिंजो ख़्यालु आहे उहो इशारो ख़ान ॾे वञे थो, बाजवा ॾे नथो वञे। पर DG ISPR न बाजवा जो नालो खयो न ख़ान जो नालो खयो, आला उहिदा चई छॾी। हाणे अॻूणा आला उहिदा सीनियर पोज़ीशन्स हिन ॿिन्ही वटि हुयूं, हाणे सभिनी सम्झ ते छॾियो वियो आहे। मुंहिंजी सम्झ इहा चए थी त इशारो ख़ान ॾियो। कॉलर न सां आरिफ जान मीबर मटियारी मां। जी मीबर साहब, छा चवणु चाहींदा? साईं, असांजो काई साहब सां प्रोग्राम ॾिसंदड़ आहियूं, त पर बहरहाल प्रोग्राम मां असीं पंहिंजी राय तव्हां सां शेयर कंदा आहियूं। तव्हां काई साहब असांखे हुनजी थोरी तजवीज़ ॾिनी त मटियारीअ जे हवाले सां एजुकेशन जे माना मटियारी सिटीअ जो हाई स्कूल आहे गर्ल्स, ठीकु आहे, त उते माना पहिरीं ॿुधाइण लॻो पिया ॿार जा क्लास घटि, हाणे वरी उनखे हाई सेकेंडरी कई अथनि। त आउं चवंदो असांजो साईं सरदार शायदि तव्हांजे प्लेटफॉर्म तां इहो ई चवणो, चेक इन बैलेंस थोरो करियो। हेॾो माहौल जेकॾहिं ख़राबु लॻो पिया, अॻु में हिते ॿारनि जे लाइ क्लास ई घटि आहिनि, वरी हुनखे हाई सेकेंडरी कयो अथनि,
त उन शइ जे थोरो असांखे। ठीकु आहे साईं। अब्दुल सबूर सुमरो शिकारपुर मां। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। हाई कोर्ट जेको आहे एक्शन खयो आहे इन गाॾियुनि ते, वीगो गाॾियुनि ते, इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। पर असांजी रिक्वेस्ट आहे सभिनी हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट ऐं हर डिस्ट्रिक्ट जी सेशन कोर्ट खे त जेके 20 सालनि में नौकरियूं वयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके कहिड़े बि तरीक़े सां वयूं आहिनि उन्हनि ते बि सो मोटो एक्शन खणिजे ऐं कहिड़े तरीक़े सां असांजे सिंधी। ठीकु आहे साईं। मीर भाई साहब, के स्कूल खे अगरि अपग्रेड कयो वियो आहे, मूंखे ख़बर न आहे त हुन स्कूल कहिड़े इलाइक़े में आहे मटियारी में जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो पिया, पर अगरि हुनखे अपग्रेड कयो वियो आहे त ऐं अगरि अमूमन असांजे इंटीरियर में वॾा प्लॉट हुजनि था, कुशादी जॻहियूं हुजनि थियूं जेके हुते या अगरि गुंजान आबादी में आहे, एक्सपेंड नथो थी सघे, न त तव्हां चओ पिया रूम्स घटि आहिनि त रूम्स त वधाए सघजनि पिया। इंफ्रास्ट्रक्चर वधाए सघिजे थो, पर इंफ्रास्ट्रक्चर फर्नीचर इहे त केतिरी देरि जो कमु आहे त, पर अपग्रेड थियण में त मुंहिंजे ख़्याल में मीर भाई साहब को एतिराज़ु न थियणु खपे। अगरि हुते रिक्वायरमेंट हुई त हुनखे अपग्रेड कयो वियो आहे स्कूल खे त बाक़ी इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे। उहो होप एजुकेशन मिनिस्ट्री वारा ॿुधंदा हूंदा, डिपार्टमेंट वारा, या हिन जो ॻाल्हि खे ज़हन में रखंदा त मटियारी वारे हिन स्कूल खे जंहिंजो साईं ज़िक्र करे पियो, हिन में 4, 8, 15 जेतिरी रिक्वायरमेंट आहे उहो वधीक कमरा ठाहे ॾियनि। बाक़ी सुमरो साहब चओ त सुमरो साहब ही जेको सिंध हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट अॼु फ़ैसिलो कयो आहे, 2 अरब रुपए जी गाॾियूं हुयूं, डाला अरे असिस्टेंट कमिश्नर खे कंहिंखे खंभणो एतिरी गाॾियूं। बहरहाल साईं, उहो तव्हां चओ था त हीअ त बिल्कुलु हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे, स्टे अची वियो आहे, 2 हफ़्तनि जी मोहलत मिली आहे। ईअं न आहे त को हुकुम थी वियो आहे त न ख़रीद कयो, फ़िलहाल स्टे ॾिनो आहे हाई कोर्ट, ऐं हाई कोर्ट 2 हफ़्तनि जी मोहलत ॾिनी आहे। ज़ाहिर सिंध हुकूमत हिकिड़ो वॾो केस ठाहे वेंदी त साईं असिस्टेंट कमिश्नर हुजनि था, हुनखे फील्ड में कमु करिणो हूंदो आहे, साईं बोर्ड में वञिणो हूंदो आहे, साईं आधी मांदी कचे में वञिणो हूंदो आहे, नॉर्मल गाॾियूं नथियूं ॾेई सघजनि, पंहिंजो केस प्लीट कंदा। ऐं गाॾियूं असां 1972 में घुरायूं मिसाल, पोइ कॾहिं न घुरायूंसीं, पोइ हीअ आहे, पोइ केस सरकार रखंदी। इहे न आहे त इहो 2 अरब रुपया तव्हां सिंध वारनि जा बची विया आहिनि, ख़र्च त थींदा, अदालत में मामिलो आहे न, पाण हुते तबसरो नथा कयूं, अदालत सगुरी जीअं बहितर सम्झे उहो फ़ैसिलो कंदी। पर तव्हां चओ था त नौकिरियुनि वारो मामिलो बि साईं अदालत मां तव्हां चओ था त उनजो बि को सदेबाब करे कोर्ट सगुरी, त सर हीअ बि फ़ैसिलो अदालत पाण मुरादो न कयो आहे। हीअ जमात इस्लामी ऐं ॿिया विया हा दरख़्वास्त गुज़ार जी जमात इस्लामी हिकु ॿियो बि धुर हुई, उहो विया हा हाई कोर्ट में, हाई कोर्ट स्टे ॾेई छॾियो। तव्हांखे बि अगरि हीअ जेको चओ पिया नौकिरियुनि वारो मामिलो, त तव्हां अदालत खे रुजू करे वठो। पाण मुरादो त हाई कोर्ट पाण मुरादो नोटिस त नथी वठी सघे न। ज़ाहिर हो त हाणे हर कंहिंजो हिकिड़ो आहे। अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई, माना हिकिड़ो सवाल ज़हन में अचे थो, पाण हिन ते हल्के फुल्के लेवल ते पहिरियां उन्हनि बि डिस्कस कयो, पर थोरो घणो ज़्यादा न करे सघिया। पीपुल्स पार्टी वाकई माना राज़ी आहे हीअ इर्सा वारे बिल ते? अञा ताईं त को पीपुल्स पार्टी जे तरफ़ां को रिएक्शन त कोन थो अचे। साईं मां हैरान आहियां ऐं आउं मुंतज़िर आहियां त पीपुल्स पार्टी जेको मौक़िफ़ साम्हूं अचे उन पाण तफ़सील सां ॻाल्हायो, छाकाणि त पाणी जो मामिलो हिकिड़ो इंतिहाई टची इशू आहे ऐं हीअ हिकिड़ा परमानेंट प्रॉब्लम्स आहिनि। थींदो आहे न, हिकिड़ा तव्हांजा फ़ैसिला हूंदा आहिनि, वक़्ती हूंदा आहिनि, ठीकु आहे, उनजो हिकिड़ो वक़्ती नुक़सानु थींदो आहे। हीअ पाणी जहिड़ा मामला जेके आहिनि हीअ दाइमी हुजनि था, वॾो नुक़सानु थी पवंदो। त आउं मिसाल के थर कैनाल ठही वञे थो, इहो त ॻाल्हि ई फिज़ूल आहे त पंजाब पंहिंजे हिसे में पाणी ॾींदो। ज़ाहिर आहे, उहो सभिनी ख़बर आहे। हिकिड़ो दफ़ो पहिरीं बि हू फ्लड कैनाल ठहियो, जेको हीअ त 2 ठहे थो न, पहिरीं जेको ठहियो थल कैनाल 1 उहो फ्लड कैनाल हो। चयो वियो त साईं जॾहिं ॿोॾियूं ईंदियूं वाधू पाणी, पोइ बाद में जनरल जिलानी हो हुन ज़माने में, ज़िया जे ज़माने 12 महीना हले वियो, चई त बाबा पाणी खोलियो, 12 महीना सिंध वारा पाण ॼाणींदा आहिनि, बलूचिस्तान वारा पाण ॼाणींदा, जेके लोअर राइपेरियंस आहिनि। मूंखे ख़बर न आहे त पीपल्स पार्टी मौक़िफ़ अची वञे, पोइ ॻाल्हाईंदासीं। कॉलर मोहम्मद हसन मरी हैदराबाद मां। जी मरी साहब छा चवणु चाहींदा? हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां सर तव्हां ॿिन्ही खे सलाम। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो अॼु सुवालु आहे त असांजा इदारा तक़रीबन तबाह थी चुका आहिनि, मैशियत बि तबाह, ज़राअत बि तबाह, मुल्की हालात तमामु जेको आहे सो ॾींहों पर ॾींहुं पोइते बि वञे, पर असांजे हुकुमराननि ते कंहिं बि क़िस्म जो को फ़र्क़ु न आहे, सभु कुझु ओके आहे। तव्हांखे छा थो लॻे अॻिते हली छा असां कहिड़े तरफ़ वञूं पिया?
त ख़बरचार आवाम खे पए थो असां वञूं किथां पिया, हिनजे लाइ तव्हां कुझु व्यूज़ पंहिंजा ॿुधाइजो। ठीकु आहे साईं, ॿियो बि कोन्हे। नसीर बुगियो मोहरमा जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे यासिर साहब? वालेकुम सलाम। हाणे मुंहिंजो काज़ी साहब सां थोरो इख़्तिलाफ़ आहे। साईं बार बार चवंदा आहिनि त वोट ॾियण महिल सोची न कयो, जंहिं बि कमु नथो थिए। हाणे हिकिड़ो नसीर बुगे जो वोट छा कंदो? हाणे 16,000 वोट पली जो खणे थो हैदराबाद में, सकरन में 50,000 वोट खणे थो ज़ैन शाह। हाणे इहे असांजो कहिड़ो कमु कंदा? मां त मुंहिंजी ज़हनियत इहा आहे की भई मुंहिंजो कैंडिडेट जेको आहे करप्ट न आहे। ठीकु आहे मां तालुक ठीकु आहे साईं, ठीकु आहे। पहिरीं साईं मरी साहिब जो, मरी साहिब ॾिसो तव्हां तबाहबा जा लफ़्ज़ तव्हां नथो इस्तेमालु करणु चाहियां, अलाह रहम करे, लेकिन बहरहाल हालत सभिनी साम्हूं आहे। हाणे छा थिए थो त जॾहिं हिकिड़ो साईं किथां फ़ोन कयो, मरी साहिब हैदराबाद मां। हैदराबाद खोड़ इलाइक़ा आहिनि, नाला नथो खणा, साईं खे बि ख़बर हूंदी, वीचारा तमामु ॾुखियाई में ज़िंदगी गुज़ारीनि था, हिकिड़े कमरे में 5-5, 6-6 भाती रहनि था वॾी मुश्किल सां। हाणे त उहो बि जेको अटो बि महांगो आहे, न त के ज़माने में चइबो हो त भई हिकिड़ी रुखी मानी पाणी में ॿोड़े खाए वठंदा, हाणे त उहो बि ॾुखियायूं आहिनि, हलनि पियो हले पियो। ऐं नंढो थी वॾो थियो आहे हैदराबाद में, मूं उहो ओड़ी फैमिलीज़ ऐं ओड़ा पाड़ा ॾिठा की वीचारा मूंखां पहिरीं बि ओड़ा हुआ, ऐं वॾो थियसि तव्हां लंघंदा हुआसीं, हले थो किसो। मुल्क ईअं न हलंदा आहिनि, छाकाणि त मुल्क हू जेको घरु हूंदो आहे, हिकिड़ो यूनिट हूंदो आहे, उहो त ठीकु आहे, हुन तइ करे वरितो आहे त हुनखे हिकिड़ी मानी खाइणी आहे, सुकी मानी या चटणी सां या छा टमाटनि सां, उनखे त ईअं हू हली सघे थो। ठीकु आहे, ॿारनि खे न पढ़ाइणो आहे, न आहिनि पैसा, भई कपिड़ा न ख़रीद कर, बट मुल्क खे हिकिड़ा कॉन्स्टेंटली अगरि तव्हांजी इकॉनमी ठीकु न आहे त हिकिड़ो मुस्तक़िल तव्हांजो ज़ियान त जारी रहे थो न। अगरि तव्हांजो ख़र्च वधीक आहे ऐं तव्हांजो आमदन घटि आहे त तव्हां मुस्तक़िल बोरोइंग में आहियो। जी हा, हींअर मूं पढ़ियो पियो त अलाए केतिरा बिलियन या सम ट्रिलियन रुपया लोकल, छाकाणि त असांजो उगाड़ी न थी सघी आहे टैक्सिस जी, त जुलाई या अगस्त जे महीने में असां अलाए केतिरा इलाही तमामु वॾे अंग में लोकल बैंकनि खां कर्ज़ रुपयनि में वरिता आहिनि। असांजी जुस्तजू आहे, महिनत कयूं पिया त असांखे डॉलर कर्ज़ में मिली वञे, पोइ हिनखे मिंथ, हुनखे मेड़, हुनखे ठोड़ी ते हथु, पोइ मिंथूं मेड़ूं थियनि पियूं। त इहो हिन जो नतीजो आउं छा थो चई सघां, आउं दुआगू थी सघां थो, ऐं ख़ैर जी उमीद ऑप्टिमिस्टिक रही सघां थो, पुरुमीद रही सघां थो, पर चवण त हिन जो छा आउं या केरु बि माण्हू, हा शयूं अगरि सही डायरेक्शन में वञणु शुरू थियनि पोइ ऑप्टिमिस्टिक रहे न माण्हू, जॾहिं त पोइ माण्हू पुरुमीद रहे त यार अॼु हीअं आहे, चलो हीअं थिए पियो, हीअं थी वेंदो। इहे जेके ख़बरूं असांखे हुकुमरान 78 सालनि खां ॿुधाइनि था, असांखे चवनि था पुरुमीद रहो, बसि पुरुमीद आहियूं, पोइ अछी ॾाढ़ी थी वई आहे, अञा उमीद में ई वेठा आहियूं। जी हा, जी हा। बुगियो साहब चवे थो त बुगियो साहब मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु कयो था? तव्हांखे अखियुनि ते तव्हांजो इख़्तिलाफ़ु, ऐं तव्हांखे पूरो 100% खां मथे हक़ आहे त तव्हां मूंसां इख़्तिलाफ़ु कयो, मुंहिंजी ॻाल्हि सां डिसएग्री कयो, तनक़ीद कयो, ऐं तव्हां सां उन ॻाल्हि ते पर मां सम्झी न सघियसि त कहिड़े नुक़्ते ते तव्हांखे इख़्तिलाफ़ु आहे। साईं चवंदा त छा हिकिड़ो वोटर जी हा के MPA खे चूंडाए सघे थो या नथो चूंडाए सघे, या हिकिड़े वोट यानी हिकिड़ो MPA थी बि वियो केरु त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो? हा साईं बेसिकली चवनि था त ऑपोज़िट वारे खे वोट घटि था मिलनि त खटनि हुअं ई कोन था, त पोइ फ़ाइदो न आहे। बेसिकली जस्ट ऑफ द असां कॉलर माशूक अली कोसो मेड़ मां। जी कोसो साहब छा चवणु चाहींदा? साईं असांजो अर्ज़ु आहे जी हलो जी जी साईं। साईं सिम नाला असांखे ॿोड़े छॾियो आहे, असां सालो साल सिम नाला ॿोड़े छॾियो आहे, उथली था पोइ पाणीअ में ॿियनि में निकिरे कोन थो, असांजो फ़सुलु सालो साल ॿुॾी था वञनि। असां हली ठीकु आहे साईं, ठीकु आहे। हा वठी वञूं ज़ाहिद खरल जकवाबाद मां। जी खरल साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम, यासिर भाउ खे अली काज़ी मुंहिंजो सलाम हुजे। जी साईं।
सर जैकाबाद में गुज़िरियल 1 महीनो गुज़री वियो आहे। शहर जे जेके आहिनि बदमनी चोट चढ़ी विया आहिनि। ताजर बिरादरी मुसलसल इतजाज बि करनि पिया, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेका SSP ते मुक़ररु थियल आहे त पर कंट्रोल करण में नाकाम बणियल आहे। विलो जैकाबाद हिकु क़दीमी विलो आहे जंहिंजो बॉर्डर बलोचिस्तान में लॻे पियो। शहर जे ताजर मुसलसल इतजाज। ठीकु आहे साईं, टाइम घटि आहे पाण वटि। हा इन करे घणियूं ॻाल्हियूं रैप अप करणी। सो हू जेका वोट वारी ॻाल्हि सही ॾिसो, इहा त पोइ मुखिया साहिबु इहा उहा ई सोच आहे जेका सिंध में रुगो तव्हांजी न घणनि जी आहे त यार ही खटंदो उहो ई कोन, ऐं पंहिंजो वोट छो ज़ियान कयां, इन ॻाल्हि जो मूं वटि को जवाबु कोन्हे। छाकाणि त अगरि ईअं सभु सोचींदा त कॾहिं बि केरु न खटंदो। ऐं अगरि सभु ईअं सोचणु बंदि करे छॾीनि त हर वोट जेको आहे उहो माना हुनजो रिज़ल्ट अची वेंदो। सो इन ते पोइ केॾी महिल तफ़सील सां बि ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु मेहड़ में खोसो साहिबु सिम नालनि मेहड़ ऐं सॼी असांजे हीअ जेके 2 वॾा आहिनि RBOD ऐं LBOD, इहे ख़ुदि हिकिड़ा वॾा राकास आहिनि जिन्हनि तबाह करे छॾी सिंध जी सॼी ज़रात ऐं ज़रई ज़मीन। ऐं हीअ सिर्फ़ु तव्हां वटि न आहे, हिन पासे वञी ॾिसो उमरकोट ऐं हिन बदीन ऐं ठठा ऐं हिते सिमनाल, सॼी सिंध में सिमनालनि तबाही मचायल आहे। छाकाणि उनजी बि मेंटेनेंस नथी थिए, डिघी कहाणी आहे। बिल्कुलु आउं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां। करल साहिबु लॉ एंड ऑर्डर चवनि था जैकोबाद जो ठीकु न आहे। सरकार त चए थी सरकार बिल्कुलु ठीकु आहे, चमन लॻो पियो आहे, राति जे 2 बजे ताईं तव्हां घुमंदा रहो, कुझु ई कोन थींदो। पाण नथा घुमनि, पाण घुमी फिरी अचनि त ख़बर पइजी वञे। ऐं पुलिस खे हाणे रुगो हिकिड़ा SP मटाईंदा हुआ। अॼु मूं ॿुधो त जैकोबाद जो शायदि SP बि ट्रांसफर थियो, SP रुगो मटिजी वञनि था। माण्हुनि जी ज़िले जो शहर जा हालात नथा मटिजनि। जी हा जी हा जी हा। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि रखी बट 1-1.5 मिंट हूंदो, 1-1.5 मिंट में ॻाल्हि छा रखिजे बसि मेजर ॻाल्हि तव्हां रखी कारसाज़ वारो इंसिडेंट जेको थियो वॾो मेजर ॻाल्हि थी वई हल थी वियो। जी कारसाज़ में जेको ख़ातून सही थियणो हो न, ई त पोइ आख़िर में क़सास ॾीत आहे, पोइ सही माफ़ु करे छॾियोसीं, पोइ हीअ थियो हू थियो, एक्सीडेंट हो। हाणे पाण वटि को साबिती कोन्हे त चऊं त हीअ कहिड़े टर्म्स एंड कंडीशन से थिए थी, पर असां वटि इहो ई थिए थो। ऐं आऊं हुननि जी जेके पोयरनि आहिनि, हुन वीचारी छोकिरी जेका न्याणी मारिजी वई, हुनजो पीउ, ऐं हुनजे पोयरनि खे बि तनक़ीद न कंदसि। हुननि जा पंहिंजा हालात हुजनि था, पंहिंजी मजबूरियूं हुजनि थियूं, ऐं वेसा नथो हुजे त असांजे जेको इंसाफ़ जो जेको सॼो सिरिश्तो आहे उन मां को इंसाफ़ मिलंदो त पोइ 100 माण्हू अची वेंदा भाई कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं होगा, धक्के खाते रहोगे, थोड़े दिन मीडिया की बात है, फिर मीडिया भी भूल जाएगी, फिर क्या होगा, ये 4 पैसे मिल रहे। ऐं हिन केस में न जनरली इहो थिए भाई छोड़ो ख़तमु कयो बाबा, बसि जेका वञण वारी शइ हली वई, हाणे बसि हिकु 4 पैसा मिलनि था त मसइले खे हल करे। ऐं जो पोयरनि खे बि हिन लाइ को ॾोहो नथो ॾियां। हीअ ट्रेजेडी आहे असांजे समाज जी ऐं असां वटि जेका कानून जी जेका रिटन आहे उनजी हिकिड़ी ट्रेजेडी आहे, उन ट्रेजेडी खे पाण खे बर्दाश्त करिणो आहे। ठीकु आहे, त वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में